नाज़रीन, शिकारपुर के शाह लतीफ़ हाई स्कूल में पहिरीं पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि में इनाम ॾियण वारी तक़रीब कोठाई वई। रिपोर्ट कर रहा है अतीक थुकर। शिकारपुर के शाह लतीफ़ स्कूल में पहिरीं पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि में इनाम विरहाइण वारी तक़रीब कोठाई वई। तक़रीब में DEO पब्लिक स्कूल के प्रिंसिपल ऐं शागिर्दनि जे वालिदैन शिरकत कई, जॾहिं त तक़रीब में शागिर्दनि टेबलोज़ खाका पेश करे उस्तादनि ऐं वालिदैन जी अज़मत खे सलाम पेश कयो। तक़रीब में आयल DEO स्कूल के हेडमास्टर, उस्तादनि, वालिदैन ऐं शागिर्दनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां तमामु घणी कोशिशि कईसीं त पेरेंट्स अचनि, उहे पंहिंजे ॿारनि जूं कारकर्दगी ॾिसनि ऐं उन खां बाद में पेरेंट्स खे पंहिंजे ॿारनि जी ॼाण मिले ऐं उन्हनि में हिकिड़ो जज़्बो पैदा थिए। स्कूल में उस्तादनि ऐं पेरेंट्स जो जेको हिकिड़ो फ़र्क़ु आहे या हिकिड़ी दूरी आहे उहा ख़तमु थिए। इन जो मक़सदु इहो ई आहे त असां जेके वालिदैन ॿाहिरि आहिनि उन्हनि खे इहो असां पैगाम था ॾियणु चाहियूं त पंहिंजे ॿारनि जी केयर कनि ऐं ॿारड़ा ॾिसनि त उन्हनि जा ॿार जेके अचनि था पिया असांजे इदारनि जे अंदरि, उन्हनि जो इदारनि खां बाद में कहिड़ो कमु आहे, उहे पंहिंजे टीचर्स सां लहविचड़ में अचनि, हेडमास्टर साहिबान सां उन्हनि जो कॉन्टेक्ट रहे, जीअं उन्हनि जे तालीम जो मयार, उन्हनि जे ॿारनि जे तालीम जो मयार बुलंद थिए। अल्हम्दुलिल्लाह तमामु हिन में शागिर्दनि सुठे जोशो ख़रोश सां जेको इन से पंहिंजे टेबलोज़ में हिसो वरितो। गवर्नमेंट नेशनल शाह लतीफ़ हाई स्कूल शिकारपुर में हिकु प्राइज़ सेरेमनी मौजूदु आहे, तंहिं में मां फर्स्ट पोज़ीशन होल्डर थियो आहियां ऐं मां सभिनी सब्जेक्टनि में यानी केमिस्ट्री, बायोलॉजी, फिज़िक्स ऐं आल्सो इंग्लिश उन्हनि में मां फर्स्ट पोज़ीशन हासिलु कई आहे। पोज़ीशन खई हुई, असांजी मिड टर्म टेस्ट थियूं हुयूं, उन में मतिलबु ऑल सब्जेक्ट में जेको फर्स्ट पोज़ीशन खणे पोइ उनखे प्राइज़ ॾिनो पियो वञे। पोइ उन्हनि चयो त हेडमास्टर असांजी चयो त जेको पोज़ीशन खणंदो त उनजे असां पेरेंट्स खे घुराईंदासीं, अबू खे, उन खां असां हिनखे इनाम ॾियारींदासीं। हिन साल बि हेडमास्टर साहिब असांखां मिड टर्म टेस्ट थी आहे ऐं उन में सभिनी खे इनामात विरिहाया विया आहिनि। असांखे बि इनाम मिलियो आहे, जीअं त मां फर्स्ट पोज़ीशन खई आहे ऐं उन में किताब, सर्टिफिकेट ऐं मेडल ॾिनो वियो आहे। इहे उस्ताद, इहे ई वालिदैन, इहा ई सोसाइटी ऐं तव्हां ॿाहिरि कंट्रीब्यूट करे इन्हनि इदारनि खे, असांजे इदारनि खे मथे खणी ईंदो त जीअं प्राइवेट इदारनि सां असां मुक़ाबिलो करे सघूं। बाद महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़ती अजरक टोपियुनि जा तोहफ़ा ॾिना विया। कैमरामैन दीदार सां गॾु अतीक दुकड़, आवाज़ न्यूज़, शिकारपुर।